नाज़रीन, मीरपुर ख़ास केतिरा ई इलाइक़ा बरसाती पानी जे हेठि आयल आहिनि, जॾहिं त म्यूनिसिपल कॉर्पोरेशन इंतज़ामिया जूं शहर मां पाणी खे निकाल कराइण लाइ कोशिशूं जारी आहिनि। वधीक तफ़सील लाइ पेश आहे अज़हर अली चंडर जी रिपोर्ट। सिंध जे ॿियनि शहरनि ऐं ॻोठनि जीअं मीरपुर ख़ास शहर ऐं उन जे भरपासे वारा इलाइक़ा 26 अगस्त खां 2 ॾींहंनि वारी मुसलसल जारी रहंदड़ बरसाति ऐं तेज़ हवाउनि मीरपुर ख़ास खे बि सख़्तु मुतासिर करे छॾियो आहे। शदीद बरसातुनि सबबि मीरपुर ख़ास शहर तोड़े ॿाराड़ी वारे हंधनि बीठल बरसाती पाणी सबबि मवासिलाती निज़ाम खे दरम बरम करे छॾियो आहे। मीरपुर ख़ास शहर जे मुख्य रस्तनि खां सवाइ शहर जे काफ़ी इलाइक़ा हिन वक़्तु बि बरसाती पाणी जी लपेट में आहिनि। उन मुतासिर इलाइक़नि में सेटेलाइट टाउन, गुलशन कॉलोनी, उम्मेयानी टाउन, कंप्रेंसिव स्कूल ऐं उनजे भर वारो इलाइक़ो, रेलवे अंडरपास पुल, पुलिस लाइन, शादमान टाउन, कोसगर समेत केतिरा ई इलाइक़ा हिन वक़्तु पाणी जी ज़द में आहिनि। उन हवाले सां मुतासिर इलाइक़नि जा रिवायती धरती टीवीअ सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडे रहिया आहिनि। भाई असांजे पाड़े जो हाल ॾिसो तव्हां, ठीकु आहे। हिते ना केरु पुछणु आयो आहे, जेको अचे थो पंहिंजे मतिलब जे लाइ पंहिंजी साइड वञे थो। जो माण्हू ग़रीब जेको दाह करे थो, बाबा असांजो इहो हाल आहे। हिते जंहिंजी हले थी उहो पंहिंजे पासे कमु कराइनि पिया, जेको नथो पुछे असांजो पंहिंजो इहो साम्हूं तव्हां ॾिसो पिया, पंहिंजी मदद पाण पिया करनि। ठीकु आहे, हीउ पाणी भरियो पिया, मच्छर, गंदगी, हर हाल बीमारी, परेशानी, को माण्हू पुछण जे लाइ हिते तयारु कोन्हे। जेका अचे थो ॾिसे थो वञे थो, पर को भी एतमाद मतलब को शे जी सहूलत असांखे कान मिली है। बाबा ये तमाजी सहूलत। पानी में बड़ी परेशानी है, घरों में पानी निकल रहा है अंदर फर्श के अंदरों से, सारे घरों के क्रैक हो गए दुनिया के। अभी पानी निकले तो हमारे को होवे, बोलने वाला कोई नहीं, आने वाला कोई, देख के चले जाते, आता कोई भी नहीं है इधर। मेरा घर है सामने, जब से बारिश हुई है आप ये देख सकते हैं, ये भाई दिखाएंगे कि मेरे घर में पानी आ रहा है, मगर यहाँ कोई और कदर नहीं है। यहाँ पे सिर्फ आते हैं। ये हमारा रोड की हालत देख ले आप, ये 1965 का बना हुआ मेरे ख्याल से। एक तरफ म्यूनिसिपल कॉर्पोरेशन मीरपुर ख़ास पारां 16 खां मथे वाटर पंप मशीनूं लगाए शहर के मुख्य रस्तन समेत मुख़्तलिफ़ रिहायशी इलाइक़नि मां बीठल वॾी तादाद में बरसाती पानी की निकाली के यकीनी बनाइण जी दावा पिण कई आहे। मुसलसल जेका बरसात हुई उन्हनि तमामु घणो हेवी रेन थियो, जंहिंमें 170 mm खां मथे हुई। तो उनके अवां ख़बर आहे जेका पोयां स्पेल भी पिया उन्हनि ते असां फौरी तौर जो 12 खां 14 कलाक में रिमूव करायासीं। हिन जो असांखे जेका मुश्किल पेश आई सो वापडा जे तरफ़ खां हुई, जेका असांजा पंपिंग स्टेशन आहिनि हींअर बाबा ॾिसो पिया इलेक्ट्रिसिटी ते आहिनि ऐं हू हिते हेवी जनरेटर मौजूदु आहिनि, लेकिन हू जनरेटर जेका आहे उनजी कैपेसिटी पाणी कढण जी 1/3 जे बराबरि हूंदी आहे जेका इलेक्ट्रिक ते हलंदा आहिनि। तो उन हिसाब सां ही पाणी मीरपुर ख़ास में 2 ॾींहं बीजी वियो। हिते 3 ॾींहं तक़रीबन लाइट नहीं हुई, तो असांजा जनरेटर 36 कलाक कंटिन्यू हलंदा रहा। उन्हनि में काफ़ी मुश्किलातूं असांखे पेश आयूं। तो हींअर मां ॾिसो पिया जेतिरा भी असांजे शहर जो कारोबारी इलाइक़ा आहिनि या मेन शहराऊं आहिनि टोटल क्लियर आहिनि, जंहिंमें हैदराबाद रोड आहे, असांजो पोस्ट ऑफिस चौक आहे, स्टेशन रोड आहिनि, काले खान पेट्रोल पंप। कैमरामैन बादल सिंधी सां गॾु अज़हर अली चढ़।